अस्सलाम वालेकुम दोस्तों। लतीफ़ सरकार जे सुरसुणीअ जो बैत सजणनि जे हुज़ूर में पेश कयूं था। सहसें सायर ॿोड़ियूं मुंद ॿोड़ियो महराण, वह विञायो पाण हणी कंध कपन सी। दोस्तों, लतीफ़ साईं जे हिन बैत जो सादो मफ़हूम त इहो ई थींदो त हिन दरिया सभई औरतुनि खे ॿोड़ियो आहे, पर हिन सुहिणीअ जेका लतीफ़ साईं जे नज़र में अज़म, इरादे, मोहबत में फ़ना थियण जी अलामत आहे, तंहिं दरिया जो मुतलातम लहरनि ऐं उन जे मौजनि खे शिकस्त ॾेई छॾी। हिन जे अज़्मे मुसम्मम आॾो इहे लहरूं जिन अलाए केतिरनि खे ॿोड़े छॾियो, से सुहिणीअ जे आॾो बेवस थी वयूं। इन ॻाल्हि बाबति मौलाना रूमीअ जो ख़्यालु बि हीअं आहे त सूफ़ियत जी राह में पंहिंजे मालिक हक़ीक़ी जे हुज़ूर में पहुचणु थो चाहीं त पंहिंजे मादी वसीलनि समेत, ज़ाहिरी असबाबनि समेत हर शइ खे हथु खणी उन्हनि खे टोड़े फिटो कर, त पोइ तूं मंज़िल माणण में पीढ़ी जे मेलाप ऐं विसाल जे रुकावट में तोला हर रुकावट ख़तमु थी वेंदी। दोस्तो, हीउ असांजो लतीफ़ सिंध सुवारीअ जे मिटीअ जो हिकु पुरज़म इंसान असांखे कहिड़ो सबक़ु ॾेई रहियो आहे। हीउ त बेहिमतनि, बिना विढ़ण जे जंग हाराए वेठलनि, चेल ते हथु ॾेई थकी वेठल माण्हुनि खे बि मैदान जिदोजहद में मोकिलण जो अज़म पैदा करण ते क़ादिर थो ॾिसिजे। हीउ मायूसियुनि जे अंधेरनि में हिमत जो हिकु किरणो आहे। हू पंहिंजे वेकिरे ऐं मोकरी छातीअ खे हथणी चवे थो त जेकॾहिं सिंधी जाॻियल हूंदा त संदन आज़ादी ख़ुशहालीअ जो ज़ामिन मुंहिंजो ई ऐं उनजी रहनुमाई कंदड़ मुंहिंजो ई रिसालो ई काफ़ी आहे। पोइ उहा सिंध जे ख़ुशहाली जी जदोजहद हुजे या इनफ़रादी ऐं इज्तिमाही मक़ासद जे हासिलात जी जंग हुजे, पर हीउ रिसालो असांजी मुकमल रहनुमाई करण ते क़ादिर आहे। ये लतीफ़ जी ॿोली, ये सिंध।